त सूमर ताईं ही निकिरणु खपे, न त अंगारे ते निजी आइस पारां असां ई गाॾियूं कराए क्रेन कराए हिते ही थंभो कढी इंसानी जानियूं बचाईंदासीं ऐं इहो ई थंभो वरी म्युनिसिपल में जमा कराईंदासीं। सभु इन्हनि खे ॿुधाईंदासीं तव्हां जहिड़ा नाइल, तव्हां जहिड़ा नाकारा ऐं करप्ट माण्हू किथे बि कोन्हनि ऐं असां उते ऑफिस में वञी थंभो जमा कराईंदा। इंसाननि जी जानियुनि जो बि इन्हनि खे हाणे क़दुरु कोन्हे। ॿी असांजी बदकिस्मती आहे, ज़िले टंडेमोहन खान खे 25 साल थिया आहिनि, अञा मुतसिब एलाज जी हिते ऑफिस मौजूदु कोन्हे। त शिकायत कजे त कंहिंखे ॾिजे, कंहिंसां कजे, केरु तदारक करण लाइ तयारु कोन्हे। बार बार निशानदी कई आहे त ही म्युनिसिपालिटी वारो थंभो जेको हिन वक़्तु केबिन जी ट्रैक ते बीठो आहे ऐं सॼो ई धंधो अचे पियो। हाणे थोरो वञी रहियो आहे ऐं केॾी महिल बि को हादसो पेश अची सघे थो। हिते मुसाफ़िर जेके आहिनि वेहनि था, हिते साम्हूं जेके सजावट रोड निकिरे थो, हिते लेडीज़ वेहे थी, ॿार बच्चो वेहे थो, रक्षा हिते बीहनि था, हिते कोस्टरूं अची स्टॉप कनि थियूं, ट्रकूं हितां मटनि थियूं, वेनूं मटनि थियूं, कोस्टरूं मटनि थियूं, कारूं मटनि थियूं, एम्बुलेंसूं मटनि थियूं, मोबाइलूं अची बीहनि थियूं। पर ही असांजा करप्ट जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि या हिते काउंसलर आहिनि जेके पैसनि लाइ त वॾा वात बिल कढनि था, वात फाड़ीनि था, पर आवाम जे हिननि को बि लाचार कोन्हे, को बि क़दुरु कोन्हे हिननि खे। त माण्हू मरनि था भले मरनि, ही थंभो किरियो, को नुक़सानु थियो, को माण्हू मरी थो वञे त ही पैसा ठाहींदा हिननि जा, बाक़ी थंभो हितां कोन्ह कढंदा। हाणे असां कंहिंखे रड़ करियूं, कंहिंखे दाह ॾियूं, मुसलसल सोशल मीडिया ते आवाज़ उथारियो आहे, भाउ थंभो कढो, थंभो कढो। अॼु थंभे जी पोज़ीशन ऐं भाउ वसीम ॾेखारे ही सॼो हितां ख़तमु थी चुको आहे ऐं सॼो ई केबिन जी ट्रैक ते बीठल आहे। ही केबिन थोरी बि चुरी त ही थंभो अची किरंदो, कहिड़े पासे थो किरे का ख़बर कोन्हे ऐं वॾो नुक़सान थिया। हिते अंदेशा लॻा पिया आहिनि, हिते मासूम ॿारड़ा हिन घटि थोरी महांगाई में जिथे जेका फ़का कशी माण्हू कटनि पिया, उते ॿार रोज़ी पंहिंजी कनि पिया। हिते पाणी जूस विकिणनि था, पासे बर्फ़ वारो वेठो आहे, केबिन वारो वेठो आहे, ही केबिन वारो 25 ॾींहं खां हितां बेरोज़गार जो वेठो आहे ऐं हुनजी ज़िमेदारी जेकी आहे हिते म्युनिसिपल इंतिज़ाम में आहे, जेके मुसलसल असांजे माण्हुनि खे हिननि लावारिस करे अॼु आहे, निंदगड़ो करे अॼु आहे। पर निंडी आइज़ ख़ामोश न वेंदी, उहो पंहिंजो आवाज़ उथारींदी रहंदी ऐं असीं चऊं था हिनखे पहिरीं वस त सूमर ताईं ही निकिरणु खपे, न त अंगारे ते निजी आइज़ पारां असां ई गाॾियूं कराए क्रेन कराए हिते ही थंभो कढी इंसानी जानियूं बचाईंदासीं ऐं इहो ई थंभो वरी म्युनिसिपल में जमा कराईंदासीं। सभु हिननि खे ॿुधाईंदासीं तव्हां जहिड़ा नाइल, तव्हां जहिड़ा नाकारा ऐं करप्ट माण्हू किथे बि कोन्हनि ऐं असां उते ऑफिस में वञी थंभो जमा कराईंदासीं। असां हिननि खे वरी बि सूमर ताईं टाइम ॾियूं था, ही हितां थंभो हितां कढी वञनि, माण्हुनि जी जानियूं असांखे मथे आहिनि, इंसानी ज़िंदगियूं असांखे मथे आहिनि। असीं कंहिं सूरत में पंहिंजे माण्हुनि खे अकेलो कोन्ह छॾींदासीं। असां अंदरि ताईं टाइम ॾियूं था हिननि खे त ही हितां थंभो कढाए वञनि, न त असां हिते थंभो कढंदासीं। हाणे